नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आला सिंध अॼु वज़ीरनि सां गॾिजी खानगढ़ पहुची रहियो आहे। वज़ीर आला मुराद अली शाह मोहम्मद बख्श महर जे मंझंदि में शिरकत बाद गढ़ी चाकर वेंदो। गढ़ी चाकर में घोटकी जी अहम शख़्सियत पारां वज़ीर आला जी मौजूदगी में पीपी शमूलियत जो इम्कान आहे। अॻूणे वॾे वज़ीर सरदार अली मोहम्मद खान महर जो फर्ज़ंद अहमद अली खान महर पीपी में शमूलियत जो बाज़ाब्ता ऐलान कंदो। अॻूणे MP रहीम बख्श बोज़दार बि अली गौहर महर जो साथ छॾे पीपी जे बेड़े में सवार थींदो। वज़ीर आला सिंध गढ़ी चाकर में मीडिया सां गुफ्तगू पिणु कंदो। वज़ीर आला सिंध तोड़े वज़ीरनि जी आमद खां अॻु खानगढ़ में गढ़ी चाकर में सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम कया विया आहिनि। खानगढ़ में 200 माण्हुनि जे मंझंदि जो बंदोबस्त कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।